शिकारपुर ज़िले में 300 प्राइमरी स्कूल मुकम्मल तौर ते बंद आहिनि ऐं उहे स्कूल माल जा वाड़ा ऐं बुअं जा भांडा ऐं उताकूं बणियल आहिनि जिते मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻियल आहे ऐं तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त बंदि स्कूलनि में मुक़ररु उस्ताद घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि, जन कॾहिं बि स्कूल जो मुंहुं न आहे ॾिठो। जन सां बायोमेट्रिक अमलो पिणु ॿिट बणियल आहे। उहे गोसड़ू उस्तादनि खे रिश्वत ॾेई रोडनि ते ऐं ॻुझनि जायुनि ते घुराए उन्हनि खां बायोमेट्रिक कनि था, जंहिं करे शिकारपुर ज़िले जे चइनी तालुक़नि लखी गुलाम शाह, खानपुर, गड़ियासिन, शिकारपुर में मिलियल मालूमात मुताबिक़ जन ॻोठनि जा स्कूल बंदि आहिनि। उन्हनि में आलिम शर, गुलाम मुस्तफ़ा लोअर, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बसर जाफ़री, छुटो शहर काज़ी वाण, दाड़ो दड़ो, जुड़ियल मारफानी प्राइमरी स्कूल, गर्ल्स प्राइमरी स्कूल चक्को पीर, शाह जलील ॻोठ, शाह पसंद ॻोठ, गुलाम हैदर बख्शी, कलंदर बख्श बिरोही शामिल आहिनि। ॻोठ शेर जुतई, शामिर जतोई, परियल खुआरो, हाजी कलड़ो ॻोठ, जुमो मोहर में केतिरा ई ॻोठ स्कूल बंदि आहिनि जेके ॿारनि सां तालुक़ु रखनि था। उहे मुकमल तौर ते अॼु ताईं हिन महिल ताईं DO सादिला भयो बंदि स्कूल खोलण लाइ के बि क़दम न आहिनि खंया। सिर्फ़ु गोसरू उस्तादनि खां मंथलियूं वठण में मसरूफ़ आहे। यादि रहे त जेके स्कूल खुलियल बि आहिनि त उते फर्नीचर ऐं बिल्डिंग समेत ॿियूं सहूलियतूं अणाट आहिनि। बंदि पियल स्कूलनि जो ज़िम्मेवार सियासी, समाजी ऐं सुञाणधुरनि DO सादिला भयो ऐं उस्तादनि जे यूनियन खे क़रार ॾेई छॾियो आहे ऐं चयो आहे त जेसीं ताईं DO सादिला भयो आहे तेसीं ताईं शिकारपुर स्कूल में खुलियल स्कूल बि बंदि थी वेंदा, छाकाणि त हीउ नाल ऐं रिश्वतखोर आहे। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेहरान न्यूज़, शिकारपुर।